अरे ओ चरिया चरिया थो अकुल का कमठ तुम्हारी या माई जेका है ना आ मोगिया जेकॾहिं इन जे कननि ते का ॻाल्हि पई न तो वो वही पानी पी एम भाग वही चवंदा आहिनि त आसमान से गिरा और खजूर में लटका। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन जी मीरा भी कमाल खान जे माण्हुनि हथां भॼी निकिरी त वई पर फाथी अहिड़े खर दिमाग़ वटि जंहिंखे ज़हर ज़िंदगी ड्रामे में चरियो चूत भी चवंदा आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे में आचर जो किरदारु कंदड़ हीअ शख़्स जेको सदाईं फ़क़ीर जी धन दौलत ऐं उनजी ॿनीअ मथां चरियो चूत लॻो वरितो हो उन्ही जी हथ मीरा अची वई आहे। चवंदा आहिनि त नदीज़ूं नदीज़ूं दीज़ूं त छितो पीज़ूं। सिंधीअ में इनखे चवंदा आहिनि त न ॾिसी ॾिसी जेको माण्हू का शइ चङी ॾिसंदो आहे त छितो थी वेंदो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में आचर जे किरदार खे मीरा जो मिलणु ईअं आहे त ॼण चरे जे हथ में का भोली अची वई ऐं उहा भोली चरे जे हथ में अचण खां पोइ कीअं आज़ादी सां निकिरी सघंदी। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन कमाल खान जहिड़े कमीने इंसान सां मुंहुं त ॾेई सघे थो पर आचर जहिड़े खर दिमाग़ चूत बकर सां मुंहुं नथो ॾेई सघे। चरियो किरदारु आहे जंहिंखे ज़हर ज़िंदगी ड्रामे में हिकु वधारी भाॼी पारूथे मिसाल। ज़हर ज़िंदगी ड्रामे में हाणे आचर छा मीरा खे रबन जे हवाले आसानी सां कंदो या वरी कमाल खान जहिड़े कमीने इंसान खे चंद रुपयनि जी एविज़ भाउ जे सदके वापसि कंदो नामुमकिन आहे। हाणे रबन जी मीरा जो मिलणु मुश्किल ई न पर नामुमकिन थी चुको आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे राइटर तमामु ॾुखियो स्क्रिप्ट लिखी छॾियो। मीरा जे मुक़दर में सदाईं सूर ऐं सदाईं सदमा। वीचारी मीरा कॾहिं कंहिंजे दर ते त कॾहिं कंहिंजे दर ते। ख़बर न आहे त रबन ऐं मीरा जो अलाए छा थींदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ु असांजी TV HD खे ऐं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।